بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفعنا لك ذكرك صدق الله المولانا العظيم وبلغنا رسوله النبي الأمين الكريم मेरे नबी से मेरा रिश्ता मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है बदला दो गुस्ताख नबी को गैरत मुस्लिम जिंदा है बदला दो गुस्ताख नबी को गैरत सुन्नी जिंदा है कल भी उन पर मर मिटने का जज्बा था और आज भी जिंदा है माँ बेहद मामून और मशहूर आया दरगाह आलिया मशरी शरीफ से सजाद नशीन पीर तरीक़त अलहाज साईं शफी मोहम्मद मशोरी मदद राली जंजो जन पानी शफकत फरमाए करे असांखे 5 मिनट जे लाइ स्टेज ते मौक़ो ॾिनो आहे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मीलाद जी महफ़िल आहे अल्लाह ताला जो पंहिंजे पाक महबूब मदीने वाले घोट सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां इहो कलाम आहे ऐं इहो अल्लाह ताला जो पंहिंजे नबीअ सां अंजाम आहे त मुस्तफ़ा मां अल्लाह तुंहिंजो शान तुंहिंजो मान तुंहिंजी अज़मत तुंहिंजी इज़्ज़त हर ज़माने में बुलंद कदम मां अल्लाह जैसी ताईं मुंहिंजी रबूबियत आहे जैसी ताईं मूं अल्लाह जी खुदाई आहे मुस्तफ़ा उते तुंहिंजो शान हूंदो उते तुंहिंजो मान हूंदो उते तुंहिंजो चर्चो हूंदो रब करीम फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक मुस्तफ़ा मां अल्लाह तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे करे बुलंद कयो आहे इते हिकिड़ो इल्मी नुक़्तो अर्ज़ रखंदुमि उहो इहो ई आहे त रब करीम मुस्तफ़ा खे फरमायो त मुस्तफ़ा मां अल्लाह तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे करे बुलंद कयो आहे सवाल पैदा थिए थो पियो कंहिंजो ज़िक्र कंहिंजे अमलनि जे करे पैदा थींदो आहे कंहिंजो ज़िक्र कंहिंजे नसब जे करे वधंदो आहे कंहिंजो ज़िक्र कंहिंजे इल्म जे करे वधंदो आहे कंहिंजो ज़िक्र कंहिंजी तक़वा ऐं परहेज़गारी जे करे वधंदो आहे कंहिंजो ज़िक्र कंहिंजे कम ऐं कार जे करे वधंदो आहे पर अॼु हिते मुस्तफ़ा खे रब थो फरमाए मुस्तफ़ा मां अल्लाह तो फरमाया वरफ़अना लक ज़िक्रक मुस्तफ़ा मां अल्लाह तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजी ज़ात जे करे बुलंद कयो आहे इते तव्हां ऐं असांखे अल्लाह सेखारे थो त मुस्तफ़ा जा उम्मतियो मता के ज़माने में चई वेठो मता के ज़माने में ये चईजो त मुस्तफ़ा जो ज़िक्र अल्लाह क़ुरान जे नुज़ूल ते करे वधायो जो क़ुरान मतो नाज़िल थियो त मुस्तफ़ा जो शान बुलंद ऐं बाला थियो मुस्तफ़ा के अल्लाह नबूवत अता कई त मुस्तफ़ा जो शान बुलंद ऐं बाला थियो अल्लाह मुस्तफ़ा करीम तबलीग कई ताइब जा पत्थर सटा मुस्तफ़ा करीम मुशरिकन का तकलीफ़ बर्दाश्त कयो अल्लाह उन जे करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के इज्जतों ऐं रिफ़ातों अता फरमायो अज अल्लाह तो फरमाए मुस्तफ़ा ये सब कम तुंहिंजो सिफ़तूं आहिनि ये सब अमल तुंहिंजो शान आहे पर मां अल्लाह जो इहो ऐलान आहे त मुस्तफ़ा मां अल्लाह तुंहिंजो शान बुलंद कयो आहे तुंहिंजी ज़ात जे करे छा जे करे तुंहिंजी ज़ात जे करे छो त तुंहिंजी ज़ात अहिड़ी ज़ात आहे जेका काइनात सॼी में तमाम मखलूक़ात खुदाबंदी में बेमिसल ऐं बेमिसाल आहे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पाण फरमायो खलक़ल्लाहु नूर नबीयिक अल्लाह ताला तव्हांजे नबीअ जे नूर खे पंहिंजी ज़ात जे बेमिसल ऐं कुदरती उन नूर मझो पैदा फरमायो आहे अल्लाह ताला तॾहिं फरमायो मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ात जहिड़ी का ज़ात कान्हे तुंहिंजे तख़लीक़ जहिड़ी का तख़लीक़ कान्हे तुंहिंजे शान जहिड़ो को शान कोन्हे मां अल्लाह इहो तोसां वाइदो थो कयां त वरफ़अना लक ज़िक्रक मुस्तफ़ा तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजी ज़ात जे करे मां अल्लाह बुलंद कयो आहे तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजी ज़ात जे करे मां अल्लाह बुलंद कयो आहे ही क़ुरान भी तुंहिंजी सना आहे ही अमल सब तुंहिंजी सना आहे जेको कुछ कायनात में आहे सब तुंहिंजी तारीफ़ आहे ही मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल आहे दिल ॾाढी ख़ुशि थी आहे अल्लाह ताला साईं जन जे तमाम साज़ादगान खे इन स्टेज ते